हीअ रचना ही डॉक्टर मोती प्रकाश जी। सिंध विसरे नथी, सिंध विसरे नथी, सिंध विसरे नथी, सिंध विसरे नथी, नींह निबरे नथो, रात गुज़रे नथी, निंड बि आहे ज़िदी, अख सां सरचे नथी, सिंध विसरे नथी, सिंध विसरे नथी, भूई पंहिंजी हुई, ॾेह पंहिंजो हुयो, मुश्किलातूं भी हुयूं, महफ़िलूं भी हुयूं, रंग हुआ, दंग हुआ, साथ हुआ, संग हुआ, जेकॾहिं सॾ हुआ, सॾ मथां सॾ हुआ, जो वराणी असां खां बि निकिरे नथी, ॾींहुं निबिरे नथो, रात गुज़रे नथी, पंहिंजा पखड़ा छॾे, पंहिंजा घरड़ा छॾे, के ई लिकंदा ॾिठा, के ई भॼंदा ॾिठा, क़ाफ़िलनि जे अॻियां, क़ाफ़िलनि जे पुठियां, धूड़ वधंदी रही, धूड़ उॾंदी रही, धूड़ दॿिजी वई, आस उसरे नथी, के ई वीझा वधिया, पंहिंजा धारिया न थिया, सरहदूं जे वधियूं, से बि दीवार थियूं, जेकी सारूं हुयूं, से संभारूं रहियूं, जे पुकारूं हुयूं, से मयारूं न थियूं, का शिकायत अंदर मां बि उभरे नथी, ॾींहुं निबिरे नथो, रात गुज़रे नथी, सिंध विसरे नथी, सिंध विसरे नथी। हीअ रचना हुई डॉक्टर मोती प्रकाश जी ऐं आवाज़ आशा चांद जो।